अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। मूं तां कीन चयूं कुॼाड़ा केच विया, परे पब न झलिया, हाड़े कीन उतूं, जे लहो सबर साथ संदूं, वया लताड़े लकियूं। मूं त का अहिड़ी ॻाल्हि कोन कई, उन्हनि सां मूं को अहिड़ो ग़लति वर्ताव बि कोन कयो, बाक़ी हू छा लाइ मूंखे छॾे केच हलिया विया। पब जहिड़े वॾे जबल बि हुननि खे कोन झलियो, हाड़े बि उन्हनि खे कुझु कोन चयो। इहो सभु रुॻो इन करे थियो त हू ॾाढा हुआ, ताक़तवर हुआ। ताक़त जी पंहिंजी नफ़्सियात थींदी आहे, जीअं त हू ज़ोरदार साथ वारा हुआ, उन करे लक लताड़े अॻिते विया। कमज़ोर माण्हूअ जी सोच हर अमल में ताक़त जे इस्तेमाल खे पई ॻोल्हींदी आहे त उन ख़िलाफ़ु ताक़त इस्तेमालु थी आहे। बिल्कुलु उन जे उबतड़ वरी ताक़त जी बि हिकु नफ़्सियात आहे। इंसानु कमीणो ज़ालिम हुजे या न, पर ताक़त उन खे अहिड़ो सभु कुझु पाण बणाईंदी आहे। जंहिं इंसान वटि जेको कुझु हूंदो उहो उन जे इस्तेमाल लाइ बेचैन रहंदो। पैसे वारो पैसे जी सीड़प लाइ 8 ई पहर पियो सोचींदो। हथियार रखंदड़ उन जे इस्तेमाल लाइ, अहिड़ीअ रीति ताक़त रखंदड़ बि उन जे इस्तेमाल लाइ सदा लाइ पियो सोचींदो।